अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इस्लामाबाद में जेके ॻाल्हियूं हिन वक़्तु जेको जारी आहिनि, स्पेशल ट्रांसमिशन जी KTN जी आहे उहा सुबुह खां वठी इहे जेकी वफ़द आयल आहिनि अमेरिका ईरान जा, उन्हनि ते ख़ुसूसी ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। पंहिंजे मेज़बान वहीद राजपर तव्हां सां हाज़ुर आहे हिन प्रोग्राम में। ऐं जेके मुख़्तलिफ़ जेके इशूज़ हलनि पिया आलमी दुनिया में सॼे में, पाकिस्तान इस्लामाबाद जो ज़िक्र हले पियो, जेके ॻाल्हियूं हलनि पियूं जेको हिन वक़्तु अमेरिका जो वफ़द आहे उहो JD वैंस जी अॻुवाणी में हिन वक़्तु उहो पहुतल आहे। ईरान जो जेको वफ़द आहे परॾेही वज़ीर जे ऐं स्पीकर जेको हुनजो आहे असेंबली जो ईरान जी, उन जी अॻुवाणी में वफ़द जेको आहे उहो आयल आहे। हिन वक़्तु सॼी दुनिया जूं नज़रूं जेके आहिनि उहे इस्लामाबाद ते आहिनि। डिस्कस थिए पियो, फॉरेन जेकी मीडिया आहे उहा बि सॼी हिते लथल आहे दुनिया जी। ऐं हिन वक़्तु जेके ॻाल्हियूं थियनि पियूं त पाकिस्तान में हीउ जेको इस्लामाबाद अकाड थींदो या न थींदो, ॻाल्हियूं कामयाबु थींदियूं न थींदियूं। ईरान जे तरफ़ां जेके ॿ शर्त रखिया विया आहिनि त ईरान जा जेके पैसा मुंजमन थियल आहिनि मुख़्तलिफ़ दुनिया जे अकाउंट्स में, उहे उनखे जेको आहे बहाल कयो वञे ऐं ईरान जे उन में अकाउंट में मुंतक़िल कया वञनि फौरी तौर ते। उन खां पोइ ॻाल्हियूं थींदियूं ऐं लिबनान खे बि जेको आहे जंगबंदी में शामिलु कयो वञे। इहे मुख्य जेके ॿ शर्त आहिनि उहे इस्लामाबाद में इहे जेके ईरान जो वफ़द आयल आहे उन जे तरफ़ां रखिया विया आहिनि। शुरू में इहा बि इतला आया त अमेरिका राज़ी थी वियो आहे त ईरान जा जेके पैसा मुंजमन थियल आहिनि उहे उन जे अकाउंट में जेको आहे मुंतक़िल कया वेंदा। उन ते अग्री बि थिया हुया, पर हिन वक़्तु वरी तरदीद आई वाइट हाउस जे तरफ़ां त अहिड़े क़िस्म जो को बि फ़ैसिलो न थियो आहे ऐं पैसा मुंतक़िल न थिया आहिनि। जंहिंखां पोइ हिन वक़्तु ॻाल्हियूं जेके ज़रिया हिन वक़्तु जेको रिपोर्ट थिए पियो इंटरनेशनल मीडिया में बि ऐं लोकल मीडिया में बि जेको रिपोर्ट कनि पिया त हिन वक़्तु जेके आहिनि ॻाल्हियूं ॿिन्ही वफ़दनि जूं 1 to 1 जेको आहे शुरू थी चुकियूं आहिनि। ऐं पाकिस्तान मेज़बानीअ जेके फ़र्ज़ सरअंजाम ॾिए पियो, वॾी सफ़ारतकारी में पाकिस्तान जेको आहे हिन वक़्तु वॾी उनखे सक्सेस हासिलु थी आहे। ऐं सॼी दुनिया में हिन वक़्तु जॾहिं दुनिया परेशान हुई, जॾहिं सदर ट्रंप इहा धमकी ॾिनी त ईरान जी जेको आहे तहज़ीब ख़तमु करे छॾींदासीं, सॼी दुनिया में ख़ौफ़ वारी सूरत हाल हुई त छा थींदो, टीं आलमी जंग जी शुरूआति त न थींदी। पर पाकिस्तान जेको आहे सफ़ारती लेवल ते वॾियूं कोशिशूं कयूं, ॾींहुं राति हिकु कयो ऐं उनखां पोइ ॿिन्ही धुरनि खे अॼु मेज़ ते इस्लामाबाद में विहारियो आहे। ॻाल्हियूं हलनि पियूं उन में कहिड़ो फ़ैसिलो थिए थो। इस्लामाबाद अकाड बाज़ाब्ता तौर ते उन ते सयूं थियनि थियूं, टाइम लॻंदो। ऐं जेके तज़िया निगार आहिनि हिन वक़्तु ताईं उहो चवनि पिया त जंगबंदी में विवाद थी सघे थी। न सॼी सूरत हाल ते असां ॻाल्हाईंदासीं। ब्रिगेडियर रिटायर्ड लाखेर साहिबु असां सां गॾु आहे, उन सां बि जेको आहे हिन वक़्तु ॻाल्हि ॿोल कंदासीं। लाखेर साहिबु, हिन वक़्तु तारिक लाखेर साहिबु असां सां गॾु आहे, वेलकम चवंदा तव्हांखे प्रोग्राम में। ऐं सीनियर सहाफ़ी बि असां सां गॾु आहे नसीम सिद्दीकी साहिबु, हुन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। UK मां असां सां लाइन ते गॾु आहे। पहिरीं जेकी शुरूआति आहे ब्रिगेडियर तारिक लाखेर साहिब खां। लाखेर साहिबु, हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे सॼी दुनिया जेके इस्लामाबाद में अमेरिका ऐं ईरान जा वफ़द आयल आहिनि, सॼी दुनिया जूं नज़रूं इस्लामाबाद ते आहिनि। छा पिया ॾिसो, को एग्रीमेंट थींदो या डेडलॉक जो शिकार थी वेंदियूं ॻाल्हियूं? तव्हां हिन सॼी सुबुह खां वठी रिपोर्ट थिए पियो, तव्हांजी बि गहरी नज़र आहे, छा चवंदा हिन ते? वॾी महिरबानी अली तव्हांजे इनवाइट करण जी। हे ॾिसो, हे जहिड़ो अॼु जो आहे कोन, हिनखे तव्हां सम्झो करे त 1979 खां जॾहिं शाह ईरान खे हटायो वियो त उन वक़्त खां अमेरिका ऐं ईरान जूं पंहिंजो आइडियोलॉजिकली या हिन जूं सोचुनि जो फ़र्क़ु हो ऐं उहो हिकिड़ो स्टैंड ऑफ या जहिड़ो हलंदो रहियो। ऐं पासदारान आहिनि या ख़ुमैनी जी गवर्नमेंट आहे या इसराइल जे वजूद जे हमेशह ख़िलाफ़ रही आहे। सो इहे ॿ अहिड़ा सबब रहिया आहिनि जेके हे सॼी झेड़े खे हलाईंदा रहिया आहिनि। सो एॾे वॾे झेड़े वारे माण्हुनि खे तव्हां या मुल्कनि खे आणींदे आणींदे जॾहिं उन स्टेज ते पहुता त उहो जंग शुरू थी वई ऐं हिक ॿिए सां आम्हूं साम्हूं थी दूबदू अची विया। त अहिड़े 47 साल पुराणे झेड़े खे जे जंग खे गॾु रोकण वारो या उनखे हथु विझण वारा दुनिया में वाक़ई तव्हां जेके ॻाल्हि कई त सभु जी दुनिया हिसायल हुई ऐं ड्रिगल हुई त छा कजे।
सो सभिनी खां पहिरियों वॾी कामयाबी त पाकिस्तान जे अवाम जी, असांजे क़यादत जी उहा आहे त असां उन जंग जे ख़तमु करण जे कारण क़दम अॻिते वधायो ऐं ॿिन्ही धुरियुनि खे, ऐं असांजी वरी हैसियत अहिड़ी हुई जो ॿई धुरियूं इन ते एतबार कनि पियूं ऐं इन खे रोकियोसीं। सो पहिरीं त अचीवमेंट इहा आहे। हाणे अची विया आहिनि, ॿिए नंबर ते अचीवमेंट इहा आहे त रुकिजी वियो ऐं हाणे उहे ॿई धुरियूं फ़ैसिले जे कारण हिते इस्लामाबाद वारी ओताक में अची वियूं आहिनि। सो जॾहिं ॿ धुरियूं अची थियूं वञनि ओताक में वेही ॻाल्हाइण जे कारण त इहा अध खां वधीक कामयाबी तसवर कई वेंदी आहे। हाणे आहे अॻिते हली त ॻाल्हियूं छा थियनि थियूं ऐं ॻाल्हियुनि ते कहिड़ो बीहे थो। हाणे इन में जेके वॾो किरदारु अदा कयो आहे उहो पाकिस्तान जे सफ़ारती, जंहिंखे असां फॉर्मल डिप्लोमेसी चवंदा आहियूं, ऐं सेकेंड मिलिट्री डिप्लोमेसी। उन में फील्ड मार्शल आसिम मुनीर जो ज़ाती किरदारु हुजे या पाकिस्तान आर्मी जो जेको प्रोफेशनल जेको किरदारु रहियो आहे सॼी दुनिया में, स्टाफ कॉलेज इन्फेंट्री स्कूल क्वेटा, स्टाफ कॉलेज क्वेटा, नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी इस्लामाबाद, इन में सॼी दुनिया मां जेके ऑफिसर ईंदा हुआ ट्रेनिंग करे मुख़्तलिफ़ उहिदनि ते पहुतल आहिनि, उन्हनि सभिनी इन किरदार में रोल प्ले कयो आहे। सो उहा सॼी डिप्लोमेसी जो नतीजो इहो थियो आहे जो हींअर सभु वेठा आहिनि ऐं इन खे सपोर्ट करण जे कारण सऊदी अरेबिया, तुर्की, मिस्र, UAE ऐं गल्फ जा उहे मुल्क, पर यूरोप जा कुझु मुल्क इहे इन में गॾु आहिनि ऐं इन सभिनी खे मथां वरी सपोर्ट करण वारो जेको स्ट्रक्चर आहे हिन पूरे ख़िते में उहो चाइना जो। सो चाइना पाकिस्तान जे एतबार में हुयो, चाइना जो पाकिस्तान ते एतबार आहे ऐं ॿिन्ही पाण में गॾिजी इन शइ खे कयो। सो इन जो मतिलबु त इहो पोयां जेके बि तरह जा वॾेरा आहिनि, तरह जा मुख आहिनि, उहे बि इन में गॾु आहिनि। जॾहिं हाणे पहिरीं सक्सेस थी रोकण जी, ॿी सक्सेस थी ॿिन्ही धुरियुनि खे आणण जी, ऐं टी सक्सेस इहा आहे त जेके इलाइक़े जा मुख आहिनि चङा आहिनि उहे बि सभु पाकिस्तान सां गॾु आहिनि। त उमेद इहा ई आहे त इन ॻाल्हियुनि जो नतीजो सुठो निकिरंदो ऐं ज़रूरु निकिरंदो। जी ॻाल्हियुनि मुंहिंजी जो पंहिंजी ज़ाती जी ॻाल्हियुनि जो सर नतीजो सुठो निकिरंदो, पुरुमीद आहियूं असां बि। ऐं हिन वक़्तु बरतानिया मां जेको आहे सीनियर सहाफ़ी नसीम सिद्दीकी साहब भी असां आए, लाकिर साहब उन ॾे ईंदासीं। सिद्दीकी साहब, इस्लामाबाद में इस वक्त बड़ी बैठक हो रही है, पूरी जो सुपर पावर ईरान, पूरी इंटरनेशनल मीडिया इस वक्त इस्लामाबाद में आई हुई है और आपकी भी गहरी नज़र है, पूरी दुनिया में पाकिस्तान डिस्कस हो रहा है। क्या समझते हैं कि इस्लामाबाद अकार्ड सक्सेसफुली हो जाएगा या कोई इसमें डेडलॉक होगा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया लाइन पे लेने के लिए। देखें, ये कोई आसान मामला नहीं है, ये बहुत पुराना मामला जो है मिडिल ईस्ट के अंदर चल रहा है। असल में तो जो इसराइल की दरअंदाजियां हैं वो ज्यादा खतरनाक है। वही फिलिस्तीन पे हमले करता है, लिबनान के ऊपर उसके हमले, ईरान पे उसने हमला किया और अमेरिका को भी उकसाया कि वो भी ईरान के ऊपर हमला करे, और जिसकी वजह से पूरे खलीज फारस में और मिडिल ईस्ट के अंदर एक अजीब सा मामला हो गया था और पूरी दुनिया की मैशत जो है वो तबाही की तरफ चली गई थी। तो अब ये कि पाकिस्तान का उसमें बहुत अच्छा रोल है, पाकिस्तानी रियासत, पाकिस्तानी हुकूमत, अफवाज पाकिस्तान ने बहुत अच्छा रोल प्ले किया और कम अज कम दोनों तरीकों को जो है वो मेज के ऊपर ले आए हैं ताकि बैठें, गुफ्तगू शनीद करें। हालांकि आपस में बहुत ज्यादा उनके डिफरेंसेस हैं, लेकिन इतने जंग के माहौल में अमन की मेज पे ले आना ये पाकिस्तान की बहुत कामयाबी है। इस्लामाबाद अकॉर्ड में इस वक्त दोनों फरीकैन मौजूद हैं। अपना नायब सदर अमेरिका की अपनी टीम के साथ मौजूद है, जबकि ईरान के वजीर खारजा अपनी टीम के साथ मौजूद है। ईरान ने 10 नुकात पेश किए, जबकि अमेरिका की तरफ से 15 नुकात पे बातचीत होगी। तो अभी तो इनिशियल टॉक्स हो कि कुछ ना कुछ उसमें मामला निकलेगा, फिर आहिस्ता आहिस्ता आगे बढ़ेगा। ये इतना आसान मामला नहीं है कि आज शाम को बैठेंगे और उसके बाद प्रेस कॉन्फ्रेंस होगी और वो कहेंगे सब अच्छा है। मुझे ऐसी कोई चीज फौरी तौर पर नजर नहीं आ रही। जी, आप सही कह रहे हैं कि बड़ी जो अचीवमेंट पाकिस्तान की है वो ये है कि दोनों फरीकीन को इस वक्त इस्लामाबाद में एक मेज़ पे बिठाया है और हम पुरुमीद हैं आपकी तरह कि कोई ना कोई अचीवमेंट होगी और इन दोनों फरीकीन के दरमियान कोई अकार्ड हो जाएगा सक्सेसफुली। तजिया निगार भी यही कह रहे हैं कि जंगबंदी में तोसी भी हो सकती है। लाकिर साहब, मां तव्हां ॾींदुमि, तव्हां छा था ॾिसो त हिन वक़्तु जेके ॿ शर्त आहिनि ईरान जा,
त लिबनान में बि जंगबंदी थिए ऐं जेके हुननि जा फंड्स जेके मुंजमद थियल आहिनि उहे बहाल कया वञनि, छा इहे शर्त क़बूल थी वेंदा अॼु ताईं को हिन वक़्तु? तव्हां छा था ॾिसो हिन में? ॾिसो अरे मुंहिंजे ख़्याल में त हींअर जेको तव्हां ऐं असांखे इन्हनि पॉइंट्स ते डिस्कस करण जे बदिरां इहो डिस्कस करणु खपे त हिननि जी नियत छा आहे, ओवरऑल नियत छा आहे, नियत ठहण जी आहे या झेड़े करण जी आहे। सो उहो सभिनी खां वॾो त अचीवमेंट इहा आहे त उहा नियत खे रोके करे हे गॾु थिया आहिनि। हाणे अॻिते जेके आहिनि हे ॾिसो हिन जा जेके पैसा आहिनि उहे तमामु घणा पैसा आहिनि। शाह रज़ा पहलवी जे ज़माने खां अमेरिका में ईरान जा पैसा मुंहिंजे पंहिंजे अंदाज़े मुताबिक़ इहे कुझु माण्हू कुझु डेटा चए थो त 700 अरब आहिनि, कुझु चवनि था त 1600 अरब आहिनि, कुझु चवनि था 2000 अरब खां वधीक आहिनि। पर उहा एॾी वॾी रक़म आहे त जेकॾहिं उहा रक़म डीप फ्रीज़ थिए थी ऐं उहा उन फ्रीज़र मां फ्रिज मां निकिरी ईरान जे इस्तेमाल में अचे थी, भली उहा सऊदी हुन में अमेरिका में इन्वेस्ट थियल हुजे पर उनजो इस्तेमालु जी इजाज़त मिली थी वञे ईरान खे, त ईरान खे तमामु वॾी हिकिड़ी सहूलियत मिलंदी ऐं इंटरनेशनल मार्केट में हुनजो प्लेयर जो रोल जेको आहे उहो थी वेंदो। पर इन पैसनि खां अलावा जेको हिन जो हींअर जेको इमीडिएट टारगेट हुजणु खपे या हूंदो, ऐं मुंहिंजे ख़्याल में त कालीबाफ साहब जेको स्पीकर आहे असेंबली जो उहो हिकिड़ो तमामु मञियल सियासतदान बि आहे पर तमामु पढ़ियल लिखियल माण्हू बि आहे। रामची साहब जेको वज़ीर पंहिंजो आहे उन्हनि जो फॉरेन ऑफिस जो, त उहे ॿई तमामु सुलझियल माण्हू आहिनि। त उहे ॻाल्हियूं इहे ई कंदा त बाबा ईरान खे इंटरनेशनल मार्केट में पंहिंजो रोल प्ले करण जी खुलियल इजाज़त हुजे ऐं तव्हांजा जेके सैंक्शन्स आहिनि उहे न हुजणु खपनि। अमेरिका जो चवणु इहो आहे त स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खुलियल हुजणु खपे। असां इहे इमीडिएट जी ॻाल्हि थो कयां त इमीडिएट इहो खुलिजी वेंदो। हाणे उन खुलजण में जेको विच में टोल टैक्स लॻाइणो आहे सभु हिननि चयो आहे त असां हर जहाज़ खां 2 मिलियन या 20 लख डॉलर वठंदासीं, त उहो 20 लख थिए थो, 10 लख थिए थो, 5 लख थिए थो, छो जो अमेरिका खे सऊदी अरब ईरान जे रिकंस्ट्रक्शन जे कारण या जेको नुक़सानु थियो आहे उनखे भरे ॾियण लाइ हिकिड़ो रस्तो खोलणो पवंदो। सो इहे 2 कम त इमीडिएट थियणु खपनि ऐं थी वेंदा, छो जो इहो ईरान जी मजबूरी न आहे या ईरान अमेरिका जी मजबूरी न आहे, इहा सॼी दुनिया जी मजबूरी आहे त इहो स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खुलणु खपे। न त पूरी दुनिया जी जेके इकॉनमी आहे उहो हींअर त इहो महीने सवा में उहो उन तेल ते हली जेके ऑलरेडी जहाज़ निकिरी चुका हुआ ऐं आस्ते 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 पंहिंजे मुल्कनि में पहुता, पर उहे जहाज़ जेके रुकिजी आहिनि त हाणे हिन जे विच में इहो 1.5 महीने खनि जो वक़फ़ो आहे। समुंडनि में ख़ाली जहाज़ घुमनि था पिया, भरियल जहाज़ कोन्हनि के मुल्कनि में, ॿियनि मुल्कनि में। शुक्र आहे असां वटि तेल त आहे ऐं असां वटि टैक्सिस वग़ैरह जे करे या इंश्योरेंस जे करे थोरो महांगो ज़रूरु थी वियो आहे, पर ॿियनि मुल्कनि में त तेल पहुचण जो रस्तो बंदि थियल आहे। सो सॼी दुनिया जी मजबूरी आहे। सो इहे 2 शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंखे ईरान खे प्लस अमेरिका खे मञणियूं पवंदियूं ऐं मञणु खपनि। ऐं जॾहिं इहे मंझनि थियूं त पोइ वरी नेक्स्ट जेको लॉन्ग टर्म ऑब्जेक्टिव आहे अमेरिका जो त न्यूक्लियर वॉर हेड जो या न्यूक्लियर वेपन जो जेको तव्हांजो यूरेनियम आहे उन लेवल जो जेके 76 PPU खां मथे वारो आहे उहो तव्हांजो ख़तमु थियणु खपे। ऐं मुंहिंजे पंहिंजे अंदाज़े मुताबिक़ पाकिस्तान जे शुरूआति वारे ॾींहंनि में जेके ईरान सां ॻाल्हि ॿोल थी हुई त ईरान पाकिस्तान सां पाकिस्तान आर्मी सां इन्हनि सां ॻाल्हाइण में इन ते घणे हद ताईं राज़ी आहे त असांखे वेपन वारो जेको यूरेनियम आहे उनखे असां छॾियूं था, पर असांखे यूरेनियम जो जेको एनर्जी वारो लेवल आहे हेठि जेको आहे जेको तंहिंखे 38 40 प्लस माइनस में इन खे असांखे इजाज़त ॾिनी वञे ऐं उनखे न रोकियो वञे। सो उन ते अमेरिका बि राज़ी आहे, मुंहिंजे ख़्याल में राज़ी थी वेंदो, छो जो इहो बैकडोर चैनल्स में ऐं ॿियो ॾिसो तव्हां ॾिठो आहे त जेके 2 डेलीगेशन्स आया आहिनि इन्हनि जी बॉडी लैंग्वेज ॾिसो, लथा आहिनि
पाकिस्तान जंहिं लेवल सां हुननि जी इज़त एहतराम कयो आहे, हुनखे रिसीव कयो आहे, डिप्टी प्राइम मिनिस्टर, CDF सभु उते पाण मौजूदु हुआ, ऐं हुननि जो जेको रवैयो आहे पाकिस्तान सां ॿिन्ही धुरियुनि जो, इहे ॿुधाइनि था त घणियूं ॻाल्हियूं ऑलरेडी अंडरस्टैंडिंग में आहिनि, ऐं हिनखे हाणे बाज़ाब्ता तौर ते हिकिड़े लेवल ते अची करे इहो सीक्वेंशियल या तरतीब सां पहिरियों नंढा, पोइ विच में दरमियाना, ऐं उन खां पोइ वॾा कम इहे एग्रीमेंट थींदा जी वेंदा। वॾा कम एग्रीमेंट थींदा। लाखेर साहब, नसीम सिद्दीकी साहब ॾे बि अचूं था असां। नसीम साहब, एक तो बड़ा जो मुश्किल काम था, दोनों फ़रीक़ीन को इस्लामाबाद पे एक मेज़ पे बिठाना था, उसमें तो सक्सेस पाकिस्तान को मिल गई। दूसरी, लाखेर साहब ने कहा पार्टीज़ की दोनों की नीयत पे जो है नीयत देखनी चाहिए, दोनों की नीयत भी जो है वो आ गए, उस पर भी कोई शक नहीं है, वो बातचीत करना चाह रहे हैं। लेकिन इस वक्त जो है जैसे मैंने सवाल किया कि लाखेर साहब से भी, लेबनान को जंगबंदी में शामिल करना चाहिए, वो कंडीशन है, और फंड्स के हवाले से तो क्या समझते हैं ये ईरान के दोनों जो कंडीशंस हैं, इसमें कोई ब्रेक थ्रू हो सकता है? या क्योंकि पूरी पाकिस्तान समेत पूरी दुनिया को इंतज़ार है, कोई प्रेस रिलीज आएगी, एलामिया आएगा जिसमें कोई अनाउंसमेंट होनी है, पूरी फॉरेन मीडिया, लोकल मीडिया को भी इस्लामाबाद में बुलाया गया है, वहाँ प्रेजेंटेशन भी, ब्रीफिंग भी दी जाएगी। इस वक्त आप क्या समझते हैं, कोई ब्रेक थ्रू हो सकता है? आपकी भी गहरी नज़र है। सवाल छोटा कर दिया करे जरा। इसमें ईरान जो है वो तो पहले भी कह चुका है, एग्रेशन जो है वो ईरान की तरफ से तो बिल्कुल भी नहीं था। एग्रेशन तो अमेरिका और इसराइल की तरफ से किया गया। अगर अमेरिका ने अटैक किया था तो उसके बाद इसराइल भी शामिल हो गया था, और आपने देखा कि लड़कियों के स्कूल तक के ऊपर हमला किया गया, उनके ब्रिजेस को भी निशाना बनाया गया, जिसके रिटेलिएशन में फिर जो अड्डे हैं मिडिल ईस्ट के अंदर ईरान ने उनके ऊपर हमला किया, और शहरी जो थी उनके ऊपर हमला नहीं किया गया। तो ईरान का तो अभी भी यही कहना है कि अगर उनके एहसास जो मंजूमत है वो खोल दिए जाए, उनके ऊपर अटैक न किया जाए, तो वो तो एक पुरअमन मुल्क के तौर पे रद्द अमल दे रहा है। जबकि अमेरिका की तरफ से तो तहजीब मिटा देने की धमकियां तक दी गई। तो मैंने जैसे पहले भी कहा कि ये कोई आसान बात नहीं है कि अभी निकलेंगे बाहर और एक प्रेस कॉन्फ्रेंस होगी और कहेंगे अच्छा हो गया, क्योंकि इसमें अमेरिका को, इसराइल को भी ऑन बोर्ड लेना पड़ेगा, क्योंकि लेबनान में भी जंगबंदी जरूरी है, फलस्तीन में भी जंगबंदी जरूरी है, इसराइल को भी पीछे हटना पड़ेगा। तो अभी बहुत सारे मामला हैं जो डिस्कस होंगे, और मेरे ख्याल से एक नहीं, इसमें काफी बैठकें करनी पड़ेंगी, और उसके बाद ही वो किसी नतीजे पर पहुंच सकते हैं। अच्छा, इसमें भी सिद्दीकी साहब ये बताएं, अब मामला अब चल रहा है यूरेनियम इनरिचमेंट, वो अवालगी के हवाले से बातचीत हो रही है। अमेरिका कह रहा है कि ईरान का जो यूरेनियम इनरिचमेंट है वो हमारे हवाले किया जाए। ईरान चाह रहा है कि अगर, अब ऐसे बातें चल रही हैं, कोई ऑफिशियल तो नहीं है, रशिया के हवाले करेंगे। कोई इस पे एग्री हो जाएगा? क्योंकि अमेरिका भी कह रहा है कि सिविल मकासद के लिए भले इस्तेमाल करें। तो क्या समझते हैं आप, इस पे क्या कोई ब्रेक थ्रू हो सकता है? देखिए, ये ही तो वो वजह जो झगड़ा है, यही बात है, इसी बात पे झगड़ा चल रहा है। और ईरान का अपना एक मौकफ है, और वो कहते हैं इंटरनेशनली इस चीज को देखा जाए, और वो इतने आराम से तो पीछे नहीं हटेगा। और जिस तरह पहले भी इराक पे हमला किया था वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन का कह के अमेरिका और यूरोपियन कंट्रीज ने, लेकिन उसके बाद कहा गया कि वहाँ पे कोई ऐसी चीज जो है वो नहीं निकल सकी। तो अब ये देखना होगा कि आने वाले दिनों में क्या चीजें सामने आती हैं। अच्छा, दूसरा ये भी चल रहा है कि बैलिस्टिक मिसाइल टेक्नोलॉजी वो भी ईरान ख़त्म करे। इस पे आप क्या समझते हैं, क्या हो सकता है? देखिए, किसी के कहने पे तो कोई भी चीज खत्म नहीं की जा सकती, क्योंकि हर मुल्क ने अपने दिफाई निज़ाम को बनाना होता है। और जब अभी उसके ऊपर अटैक भी हुआ है, उसको इसराइल की तरफ से भी खतरा रहता है, अमेरिका ने भी हमला किया, तो जब बाकी मुल्कों को इजाजत है ये चीजें बनाने की, तो ईरान कभी भी इन चीजों से पीछे नहीं हटेगा, क्योंकि उसको अपने मुल्क की जो है वो हिफाजत करनी है, मुल्क की उसने दिफा देखना है। तो वही मैंने कहा ना कि ये इतनी आसान चीजें नहीं, आसानी से ईरान उनके तमाम मुतालबात नहीं मान जाएगा, और अमेरिका भी ईरान के मुतालबात इतने आसानी से नहीं मानेगा। जी अच्छा, पाकिस्तान देखिए, जनीवा अकार्ड के बाद इस मरतबा पूरी दुनिया में डिस्कस हो रहा है, तो अगर कोई अकार्ड हो जाता है तो क्या समझते हैं, कोई इंटरनेशनल गारंटियर्स भी चाहिए होंगे, वो कौन हो सकते हैं? देखिए, जेनेवा अकॉर्ड या वियना कन्वेंशन पाकिस्तान को इस लिहाज से बहुत इज्जत मिली है। रियासत पाकिस्तान, हुकूमत पाकिस्तान बहुत अच्छा रोल प्ले कर रहे हैं। दो बड़े प्लेयर्स को जो है वो टेबल पे ले आए, जिससे दुनिया जो है जंग के दहाने पे पहुंची हुई थी, वहां से ये वापसी
हुई है तो गारंटर्स तो बिल्कुल चाहिए होंगे, क्योंकि स्पेशली जब अमेरिका से ईरान की कोई डील होगी तो वो इसराइल की तरफ से भी जो एग्रेशन है उसकी भी गारंटियां मांगेगा। तो जब मामला तय होने लगेंगे और किसी बात पे मामला तय पा जाएगा तो फिर मेरे ख्याल से जो है फिर वहाँ पे गारंटर्स की जरूरत पड़ेगी। अभी तो देखते हैं कि इनिशियल जो टॉक्स हो रही है वो कहाँ तक पहुँचती है और कहाँ पे ब्रेक थ्रू नजर आता है। अच्छा नसीम साहब, ये बताएं कि ईरान ये भी चाह रहा है कि जो नुकसानात हुए हैं उसका बदला किया जाए, और जो अकाउंट्स फ्रीज हमारे हुए हैं उनमें जो कि बाहर फंड्स रखे हुए थे ईरान के, तो किस तरह हो सकता है इनके लिए यूएस कोई फंड्स देगा जो नुकसानात हुए हैं? बिल्कुल, ईरान का बहुत नुकसान हुआ है, उसके लिए उसको हर्जाना भी मांग सकता है वो। दूसरा, अगर उसकी ट्रेड खोल दी जाती है, उसको ट्रेड की इजाजत दे देते हैं, उनके जो मुंजमद असासे हैं कतर के अंदर वो खोल दिए जाते हैं, तो शायद ईरान हर्जाने वाले दावे से पीछे हट जाए और ये मामला जो है वो इस तरफ चले जाए कि उनको कारोबार करने की इजाजत दे दी जाए, उनके जो असासे मुंजमद है वो खोल दिए जाए। जी नसीम साहब, आपकी बड़ी मेहरबानी, आपने कीमती टाइम दिया। तारिक लाखेर साहब, तव्हां छा चवंदा ही जेको सवाल मूं नसीम साहब खां ॿ टे सवाल कया, यूरेनियम इनरिचमेंट ऐं मिज़ाइल जेकी टेक्नोलॉजी आहे उहो बि अमेरिका जो मेजर जेको आहे हिन वक़्तु मुतालबो आहे त इहे ॿई ईरान ख़तमु करे। तव्हां बि ज़ाहिर आहे पाक आर्मी में कमांड कई आहे, कमांडर रहिया आहियो, हिन वक़्तु कीअं पिया ॾिसो त इहो ईरान हिन ते अग्री थींदो या न? इहो ॾिसो, मां इन जो जवाबु तव्हांखे ॾियां थो, पर जेको तव्हां साजुर पुछो हो लिबनान जो, त लिबनान जो इशू हिन इस्लामाबाद डायलॉग में शामिल थियण जो जेको डिमांड आहे ईरान जे तरफ़ां या मुतालबो आहे, सो इहो मुतालबो पाकिस्तान अॻु में एग्री कयो हो ईरान सां त लिबनान खे शामिल कंदासीं। पर जॾहिं नेतन्याहू खे ट्रम्प साहब प्रेसिडेंट ट्रम्प चयो हो त उन्हनि उनखे हा ऐं न जे विच में रखी करे शक जो फ़ाइदो खणी इहो जेको आख़िरी हुननि हमला कया, तक़रीबन 113 फ्लाइटूं मोकिले 254 माण्हू मारिया ऐं पूरो बलेचो जो जेको इलाइक़ो आहे तल अवीव इन जे बेरूत जे ॿाहिरां, मां इत्तेफ़ाक़ सां मां वियल आहियां, ॾाढो सुहिणो इलाइक़ो हो, जाबलू इलाइक़ो हो, सुठो इलाइक़ो हो एटलांटिक जे किनारे, सो उनखे तबाह कयो। त इहो ईरान पंहिंजो इसराइल त हिकिड़ी हरकत कई ऐं उनखे मिसयूज़ कयो, पर इन ते पाकिस्तान इमीडिएटली राति जो अमेरिका में ॻाल्हाए करे ऐं प्रेसिडेंट ट्रम्प खां वठी, कुशनर सां वठी, विटकोफ सां वठी ॻाल्हाए ऐं हुननि खे ॿुधायईं त तव्हांजे चवण ते असां ईरान खे राज़ी कयो हो, ऐं हाणे तव्हां हे जेकॾहिं नेतन्याहू अहिड़ियूं ॿाराणियूं नंढियूं ॻाल्हियूं कंदो त पोइ अॻिते हलणु ॾुखियो आहे। ऐं उन खां पोइ उते कनगोशी थी इसराइल जी, ऐं उनखे इहो हुकुम मिलियो त इहो पंहिंजो बंदि कयो। ऐं उन बंदि करण खां पोइ इस्लामाबाद में त हुनखे आइण जे कारण शायदि पाकिस्तान में राज़ी कोन हो त को इसराइल पाकिस्तान में अचे ऐं पाकिस्तान में वेही असां सां ॻाल्हाए। उनजो अरेंजमेंट वरी हुननि ऑल्टरनेट अरेंजमेंट इहो कयो त हेठे लेवल खां मथे लेवल ते डिस्कशन शुरू कई ऐं उहा इशू शामिल थी वियो, पर उनजो जेको वेन्यू आहे, लोकेशन आहे, उहा वरी वॉशिंगटन में रखी वई ऐं उन में हाणे अमेरिकन जा एम्बेसडर या सफ़ीर लेवल ते उहे ॻाल्हाईंदा ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ वरी उहो मिनिस्ट्री लेवल ते ऐं मथे लीडरशिप लेवल ते अची वेंदो। सो इहो ईरान जो मुतालबो अॻिते पाकिस्तान जी कोशिशि सां इहो वरी वापसि शामिल थी वियो आहे। सो हिकिड़ो इहो मां तव्हांखे क्लियर करे छॾियो। ॿिए नंबर ते यूरेनियम जो इहो हिकिड़ो टेक्निकल मसइलो आहे ऐं पहिरियों वरी हक़ ख़ुदि इरादियत वारो, पंहिंजी मालिकीअ वारो, पंहिंजी इज़त एतिराम वारो मामिलो आहे। सो ईरान जो पॉइंट ऑफ व्यू पहिरियों मैक्सिमम वारो हुयो त असांखे केरु न रोके, त असांजी मर्ज़ी आहे असां छा कयूं। इहो घणो अरसो अॻु में असां ईरान जे कुझु दोस्तनि सां, ईरान जे सीनियर ऑफिसरनि सां ॻाल्हाईंदा हुआसीं, उनखे चवंदा हुआसीं त पाकिस्तान में भुट्टे साहिब जे उन दावे खां पोइ त असां गाहु खाईंदासीं पर पंहिंजो एटम बम ठाहींदासीं। उन जे करे जो भुट्टे साहिब 65 जे जंग में, 67 में पीपल्स पार्टी जे ठहिण जे टाइम ते ऐं 69 में 70 में बांग्लादेश जे दौरान इंटरनेशनल रवैया
ऐं 71 वारी जंग में इंडिया जो रोल ऐं उन खे न रोकण वारा जेके दुनिया जा जेके किरदार हुआ उहो ॾिसी सम्झी वियो त जॾहिं झेड़ो थींदो ऐं जॾहिं पंहिंजो मुक़ाबिलो थींदो त घणा दोस्त ज़बानी जेके आहिनि उहे तव्हां सां ज़बानी त ॻाल्हाईंदा पर मुक़ाबले में बीहंदा कोन। सो असांखे करणु खपे। सो भुटे साहिब जॾहिं इहो कयो ऐं उन में पोइ लिक में कूड़ में लिकाए करे लिक छिप में इहो हिकिड़ो वॾो कमु हलियो जंहिंमें पाकिस्तान आर्मी, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, पॉलिटिकल लीडरशिप सभु गॾु आहे। त उन जो असां मिसाल हुनखे ॾींदा हुआसीं त तव्हां खे जेकॾहिं करिणो हो त उन वक़्तु करे छॾियो आहे। पर हाणे जॾहिं हिन खे उन में हिकिड़े मसइले में फाथा आहिनि त हाणे इन खे टेक्निकल इशू खे रिज़ॉल्व करण जो हिकिड़ो मैकेनिज़म ठाहिणो आहे। उन में इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी कमीशन, ईरान जी पंहिंजी कमीशन ऐं ऑब्ज़र्वर कमीशन, इहे टे इन खे रोल प्ले करिणो आहे त बाबा हीअ जेको इनरिच यूरेनियम आहे उन खे लेवल डाउन कीअं कजेसि। छा ईरान जे तरफ़ां इहो चाइना खे हवाले थिए, रूस जे हवाले थिए या कंहिं विच में हवाले थिए या इहो कंहिं इंटरनेशनल फोरम ते जमा थिए या ईरान में ई रहे उनजे मथां ऑब्ज़र्वेशन हुजे त उहा हिन खे केरु इस्तेमालु न कंदो। ऐं ॿिए नंबर ते त जेको घटि लेवल वारो जेको एनर्जी लेवल डोमेस्टिक नेशनल एनर्जी लेवल जी रिक्वायरमेंट आहिनि उन जी एनरिचमेंट जा जेके इक्विपमेंट आहे, सामान आहे, लेबोरेटरियूं आहिनि, उहे उन लेवल जूं हुजनि, अंडर ऑब्ज़र्वेशन हुजनि जो उहे मथे लेवल जो यूरेनियम न सां ठाहे सघनि। सो इहे सभु टेक्निकल शयूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में इहे जेके अॻिते हलंदड़ जेके हिन जा हिन डायलॉग जा इस्लामाबाद डायलॉग मां नंढड़ा नंढड़ा ॿार पैदा थींदा, नंढड़ा नंढड़ा सभु प्रोजेक्ट निकिरंदा जंहिं ते मथां वरी टेक्निकल कमेटियूं ऐं ॿिया ग्रुप वेही उन ते ॻाल्हाईंदा। सो उन में हे ज़रूरु शामिलु थी वेंदो। अच्छा, हिकिड़ो लाखेर साहब सवाल इहो बि जेको मां नसीम साहिब खां पुछियो त पाकिस्तान त मेज़बानी ज़ाहिर आहे हिकिड़ो होस्ट आहे पर इंटरनेशनल गारंटीयर्स केरु हूंदा जेको किरदारु मतिलबु UN खे अदा करणु घुरिजे आहे उहो पाकिस्तान कयो ऐं हिकिड़ी टीं आलमी जंग थियण खां पाकिस्तान वॾो माना कमु करे ॾेखारियो ऐं ॿिन्ही धुरनि खे हिकिड़ी वॾी जंग खां बचायो। हिन वक़्तु जेकी तव्हां ॾिसो पिया त जेके नए एग्रीमेंट थिए थो, इस्लामाबाद अकार्ड थिए थो त गारंटीयर केरु हूंदा इंटरनेशनल? तव्हांजी गहरी नज़र आहे डिस्कस थिए पियो चाइना, रशिया, फ्रांस, UK, कीअं पिया ॾिसो गारंटीयर जेको हिन आफ्टर अकार्ड उन खां पोइ गारंटीयर केरु हूंदा आहिनि टेबल टॉक्स खां पोइ? गारंटीयर हींअर अमेरिका जंहिं तरीक़े सां UN खे डिस्कास न अमेरिका त न कयो पर डोनाल्ड ट्रंप जंहिं तरीक़े सां UN खे डिस्कार्ड करे पासे ते करे छॾियो ऐं चयईं ओपनली चयईं त हे त अहिड़ो इदारो आहे जो ठहणु ई न खपे हा ऐं मूंखे हिन जी परवाह कोन्हे। ऐं अहिड़े नमूने सां कोयोटो प्रोटोकॉल जो जेको एग्रीमेंट हो माहौल जे बारे में उनखे बि उछलाए छॾियईं, पेरिस एग्रीमेंट खे उछलाए छॾियईं, WHO सां जेके एग्रीमेंट हो अमेरिका जो उनखे फाड़े छॾियईं। सो अहिड़े माण्हूअ खे या अहिड़ी लीडरशिप खे या अहिड़े मुल्क खे ॿियो केरु सम्झाईंदो? सो असली ॻाल्हि इहा ई आहे त पाकिस्तान जेको कमु कयो आहे उहो सभिनी खां आला इहो आहे त हुन उन फील मस्त हाथीअ खे उन सां वञी उनजे भाकुर पातो अथई ऐं उनखे चयो थींदो आहे तूं जेकॾहिं तोखे बि हिन दुनिया में गाहु खाइणो आहे त तोखे हिन तरीक़े सां हलणो पवंदो। इन हाथीअ खे उन कन में ॿुधाइण वारा माण्हू कोन हा। सो पाकिस्तान उहो कमु कयो। सो मुंहिंजे ख़्याल में त सभिनी खां वॾी गारंटी त इहा आहे त अमेरिका पाण उन ते जॾहिं एग्रीमेंट कंदो त पोइ कंहिं ॿिए गारंटर जी ज़रूरत न हूंदी। हा, अख़लाक़ी, नफ़्सियाती ऐं फाइनेंशियल गारंटर जंहिंमें अमेरिका जो शायदि अमेरिका कैपिटलिस्ट मार्केट आहे, उहो हमेशह पैसनि वारी ॻाल्हि ॿुधंदो आहे ऐं पैसनि वारा मुल्क अमेरिका में जंहिंजी वॾी वॾी इन्वेस्टमेंट आहे, जंहिंजे पैसनि ते अमेरिका जी इकॉनमी हले थी पई, उहे टे वॾा मुल्क आहिनि जिन सां ऐं चोथे खे हाणे पाकिस्तान शामिलु कयो आहे पर टे वॾा मुल्क आहिनि जिन खे पाकिस्तान ऑलरेडी सम्झी करे उन्हनि खे शामिलु कयो। हिकिड़ो चाइना, ॿिए नंबर ते सऊदी अरब, टे नंबर ते गल्फ स्टेट्स ऐं चौथे नंबर ते जापान। इन्हनि चइनी मुल्कनि जा एतिरा वॾा पैसा अमेरिका में शामिलु आहिनि जो अमेरिका जी इकॉनमी जेकॾहिं सिर्फ़ु अॼु
चाइना पंहिंजा पैसा कढे थो त इकोनॉमी अमेरिका जी वेही सघे थी, सऊदी अरब पैसा कढे थो एंड वाइस वर्सा। सो इन्हनि चइनी मुल्कनि जा जेके बि माण्हू आहिनि उहे इन में शामिल आहिनि। सो इहा हिकिड़ी गारंटी जो, मां इनखे गारंटी जो लफ़्ज़ त इस्तेमालु न कंदुसि, पर हिकिड़ो नफ़्सियाती या हिकिड़ो उन्हनि खे हिकिड़ो कोएलेशन ठाहे करे अमेरिका जी पंहिंजी गारंटीअ ते बीहंदा त बाबा हिन कम खे असां हलाईंदासीं ऐं विच में हिन खे पाण बि वायलेशन न कंदासीं ऐं इसराइल खे बि कंहिं बि तरीक़े सां वायलेशन न करणु ॾींदासीं। सो इहे जेकॾहिं थी थो वञे त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त इन खां वॾी गारंटी न हूंदी। अच्छा लाखिर साहब, हिकिड़ो ॿियो मामिलो बि डिस्कस थिए पियो गारंटी जे हिसाब सां, जेकॾहिं जीअं माज़ी में पाकिस्तान जनीवा कार्ड करायो, पिशावर कार्ड बि हुनखे चवंदा आहिनि, त जेकी उनखे UN जी जेकी सिक्योरिटी काउंसिल आहे उन जे तरफ़ां तहफ़ुज़ ॾिनो वियो, ईअं ई हींअर बि थी सघे थो सिक्योरिटी काउंसिल उनखे तहफ़ुज़ ॾे इस्लामाबाद कार्ड जेकॾहिं थिए थो त? सॉरी, तंहिं मौक़े वरी तव्हां मूंखां सुवालु पुछो, छो जो अमेरिका जी जेकी पॉलिसी हींअर हले थी पई ट्रम्प वारी रिपब्लिकन गवर्नमेंट जी पॉलिसी, इहा हिकिड़ी बिल्कुलु यूनिक पॉलिसी आहे जेकी कंहिं बि दुनिया जे कंहिं बि ॿिए मुल्क में न आहे। उनजे करे सॼी दुनिया जा माण्हू परेशान आहिनि, नेटो वारा हुजनि, नॉन नेटो हुजनि या गल्फ हुजे, साउथ एशिया हुजे। सो सभु माण्हू परेशान आहिनि त हिन सां असां ॻाल्हायूं छा। अॼु ॻाल्हाए थो, ॿिए ॾींहुं ॿियो थो जवाबु ॾिए, टे ॾींहं टियों जवाबु थो ॾिए। सो इहो तव्हां बिल्कुलु सही चयो ऐं पाकिस्तान इन में अमेरिका खे राज़ी कयो आहे त बाबा तव्हां ऐं राज़ी करण जी ॻाल्हि ॿोल थी वई आहे त तव्हां असां पाण में जेको बि ॻाल्हाईंदासीं, चाहे उहो बोर्ड ऑफ पीस हुजे या फ़लस्तीन में गाज़ा में डिप्लॉयमेंट ऑफ फोर्स हुजे, उहो तव्हांजे चवण ते न हलंदो। असां ॻाल्हाईंदासीं ज़रूरु पाण में, हिक ॿिए सां असां सभु शयूं तय कंदासीं, पर उहो अमेरिका जो कागज़ न हूंदो, स्टाम्प पेपर उहो अमेरिका जो न हूंदो। उहो स्टाम्प पेपर, उहो जेको सरकारी या जेको कानूनी कागज़ हूंदो, उहो UN जो हूंदो। सो आई फुली एग्री त इन खे UN सिक्योरिटी काउंसिल जे तरफ़ां उनखे वेरीफाई कबो, उनखे रिकग्नाइज़ बि कराइबो ऐं उन खां पोइ उनखे हिकिड़ो वैलिड डॉक्यूमेंट जे तौर ते इंटरनेशनल फोरम ते रखी करे रिकॉर्ड में रखियो वेंदो। इहो तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे ऐं मां चङो कयो तव्हांजे पुछण जे करे मूंखे इहा पंहिंजी डिस्कशन कंहिं ॿिए लेवल ते थी हुई त इहो ज़रूरु थींदो। इहो लाखिर साहब, शॉर्ट ब्रेक लाइ चयो पियो वञे, स्पेशल ट्रांसमिशन जेकी इस्लामाबाद टॉक्स जे हवाले सां अमुन ॻाल्हियूं हलनि पियूं, ख़ुसूसी ट्रांसमिशन मां शॉर्ट ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक। इस्लामाबाद टॉक्स जेके हलनि पिया उन में अमुन ॻाल्हियुनि जेकी स्पेशल ट्रांसमिशन आहे KTN न्यूज़ जी, उन में हिकु भेरो ॿीहर वहीद राजपुर हाज़िर आहे असां सां इन पूरी सूरत हाल ते। हिन वक़्तु ब्रिगेडियर रिटायर्ड तारिक लाखिर साहब बि ॻाल्हि ॿोल कई, इन खां नसीम सिद्दीकी साहब, ॿिन्ही जी महिरबानी स्पेशल ट्रांसमिशन में असांखे क़ीमती टाइम ॾिनो। हिन वक़्तु असां सां अॻूणो सफ़ीर GR बलोच साहब गॾु आहे। GR बलोच साहब, तव्हांखे असां हिन स्पेशल ट्रांसमिशन में वेलकम चवंदासीं। हिन वक़्तु सॼी दुनिया जूं जेके नज़रूं आहिनि उहो इस्लामाबाद ते आहिनि ऐं सॼी इंटरनेशनल मीडिया हिते इस्लामाबाद लथल आहे ऐं सॼी दुनिया खे इंतज़ारु आहे त इन में कहिड़ो ब्रेक थ्रू थी सघे थो ऐं अवां जी बि गहरी नज़र आहे। तव्हां केतिरा पुरुमीद आहियो? महिरबानी। सभ खां पहिरीं त इनखे वरजाइण में को आर कोन्हे को त हिकिड़ो तारीख़ी लम्हो आहे पाकिस्तान जी डिप्लोमेटिक कामयाबियत जो, पाकिस्तान जो एलिवेशन टू द लेवल ऑफ बीइंग ए ग्लोबल प्लेयर, मिडिल पावर एंड ऑलमोस्ट negotiating on behalf of the global power, या हिकिड़ो वॾो एज़ाज़ बि आहे ऐं हिकु लिहाज़ सां प्रोफेशनल डिप्लोमेसी जो कमाल बि आहे त कीअं तव्हां पंहिंजो पाण खे रेलेवेंट कयो था, कीअं तव्हां पंहिंजो पाण खे पोज़ीशन कयो था ऐं कंहिं तरह सां तव्हांजो जेको जियोग्राफिकल लोकेशन, तव्हांजी डिप्लोमेटिक स्किल्स, तव्हांजी पर्सनल कॉम्पिटेंस ऐं पर्सनल कम्युनिकेशन कंहिंसां मुख़्तलिफ़ जेके सरबराह आहिनि ताक़तवर हुकूमतनि जा उन्हनि सां। सो इन में कलीदी किरदारु जेको आहे सो फील्ड मार्शल आसिम मुनीर जो आहे, जंहिंजो कम्युनिकेशन हो डायरेक्टली विद दी वॉशिंगटन में प्रेसिडेंट ट्रम्प सां, ईरान में उन जेका हींअर लीडरशिप आहे उन्हनि सां, ऐं
एक्चुअली मिनट टू मिनट उन्हनि सां ॻाल्हि ॿोल पए थी। इन ई करे ई दुनिया खे ऑलमोस्ट पाकिस्तान बचायो आहे हिकिड़ी थर्ड वर्ल्ड वॉर खां, हिकिड़ी डिज़ास्टर खां बचायो आहे ईरान खे, हिकिड़ी डिज़ास्टर्स खां बचायो आहे गल्फ खे पाकिस्तान। सो आई थिंक हिकिड़ो वॾो हिकु आम वाक़ियो न आहे, वॾी वॾी अचीवमेंट आहे जंहिंखे असां खणी केतिरो बि ॿिया असांजा मुखालिफ़ अंदरूनी या बैरूनी चवनि, लेकिन अहिड़ो तारीख़ी मार्को मूंखे कम अज़ कम पंहिंजी 40 सालनि जी जेका एक्सपीरियंस में नज़र नथो अचे त एतिरी कामयाबी कंहिं बि मुल्क हासिल कई हुजे त एॾी वॾी जंग लॻल उन विच में अचे ऐं अमन जी कोशिश करे, पार्टियूं अचनि वेहनि ॻाल्हाइनि ऐं ऑलमोस्ट एग्री कनि पॉइंट ते। जेका हींअर ख़बरूं अचनि पियूं त अमेरिका जेको आहे सो एग्री कयो आहे त पंहिंजो रिलीज़ कंदो जेके हुनजा पैसा पिया आहिनि ईरान जा उन वटि विधियल। साॻी तरह ईरान बि चयो आहे त हू जेके प्रॉक्सीज़ आहिनि उन्हनि में जी जेका इन्वॉल्वमेंट आहे उनखे बि घटि कंदो। सो हाणे ईअं लॻे थो त अॻिते वधनि पियूं ॻाल्हियूं। मां तमामु पुरउमीद आहियां, दुनिया पुरउमीद आहे, छाकाणि जो देयर इज़ नो ऑप्शन फॉर फेलियर। जे फेलियर खां पोइ त वरी तबाही रिपीट थींदी, ऐं जेकॾहिं रिपीट थी ख़ुदा न ख़ास्ता इट विल बी मच वर्स देन व्हाट वी सॉ इन द पास्ट like 38-39 days. So I think पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान जेको इहो दरवाज़ो खोलियो आहे अमन जो, सिक्योरिटी जो दुनिया जे लाइ, इंशाल्लाह इन मां अमन जो बाख्ता ॿुधंदो, अमन जूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं हिकिड़ो नयो मिडल ईस्ट जनम वठंदो जंहिंमें सभु मुल्क जेके आहिनि पाण में गॾिजी वेहंदा। ऐं हिकिड़ो मुंहिंजो इहो ख़्यालात ऐं ख़्वाबु आहे त हिकिड़ो मुस्लिम रीजनल ऑर्डर डेवलप थींदो जंहिंमें पाकिस्तान, सऊदी अरब, टर्की, इजिप्ट, JCC, ईरान, इहे सभु गॾिजी हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो स्ट्रक्चर ठाहिनि, सिक्योरिटी स्ट्रक्चर जंहिंजे ज़रिए हू पंहिंजो पाण खे गवर्न कनि। देयर इज़ नो नीड फॉर अदर बेसिस, देयर इज़ नो नीड फॉर फॉरेन ट्रूप्स टू बी बेस्ड। जॾहिं तव्हां पंहिंजो पाण में रहो था कोऑर्डिनेशन सां त पोइ ऐं मुसीबत अचे ई तॾहिं थी जॾहिं ॿाहिरियां धारियां अचनि था, उहे एक्सप्लॉइट कनि था तव्हांजे रिसोर्सिस खे, तव्हांजे पैसे खे, तव्हांजी सोसाइटीज़ खे, तव्हांजे रिलेशनशिप खे। सो आई थिंक वक़्तु अची वियो आहे त पाकिस्तान जे तरह सां मिसाल इन्हनि लाइ हिकिड़ो स्टेज सजायो आहे, इन अमन खे अॻिते वधाए। ईरान, सऊदी अरब बि गॾु पाण में ॻाल्हाइनि, JCC ऐं ईरान बि पाण में ॻाल्हाइनि। साॻी तरह सां असां गॾिजी हिकिड़ो अहिड़ो निज़ाम आणियूं इन सॼे मिडल ईस्ट, ग्रेटर मिडल ईस्ट में, जंहिंमें मुस्लमाननि जो वक़ार बि हुजे ऐं मुसलमाननि जी हिफ़ाज़त बि। अच्छा जियार बलोच साहब, हिन वक़्तु इनिशियल जेके हिन वक़्तु जेके अचनि पियूं ख़बरूं उन में त असां ख़ुशि बि थियूं पिया, पर जेके दिफ़ाई तर्ज़िया निगारनि या जेके परॾेही मामलनि ते जेकी गहरी नज़र रखनि पिया, जिन में तव्हां बि शामिलु आहियो, त चवनि पिया त जेके इस्लामाबाद में ॻाल्हियूं हलनि पियूं 24 कलाक तमामु अहम आहिनि। 24 कलाकनि में जेको आहे डेडलॉक बि थी सघे थो ऐं जंग जेको आहे हिकु भेरो ॿीहर इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि ऐं को वॾो ब्रेक थ्रू बि थी सघे थो। 24 कलाक अहम करार ॾिना पिया वञनि। तव्हां इन ते छा चवंदो? ॾिसो, उन में त उहो प्राइम मिनिस्टर पाण चयो त इट्स मेक और ब्रेक, लेकिन उहो इन करे चइबो आहे त को थी बि सघे थो पियो, लेकिन असांखे ॾिसणो आहे इंडिकेशन्स नंबर 1, ऐं ॿियो असांखे हिकिड़ो माहौल ठाहिणो आहे पॉज़िटिविटी जो। जॾहिं दुनिया जो मीडिया ॾिसे, जॾहिं ईरानियन ॾिसनि, जॾहिं अमेरिकन ॾिसनि, जॾहिं त अवाम छा थी चाहे, पाकिस्तान जी अमन चाहे थी, इहो आवाज़ वञणु घुरिजे। मायूसी जो आवाज़ त हिकु आदत थी वई आहे असांजे माण्हुनि में, अनफॉर्चुनेटली मीडिया में बि आदत थी वई आहे त हर शइ जो नेगेटिव अधु गिलास ख़ाली ॾिसनि था। फॉर गॉड सेक स्टॉप डूइंग दैट। ऐं नई नस्ल खे त इन्हनि ख़राब ई करे छॾियो आहे। रीज़न असां सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ी ख़ासि पार्टी हुई जंहिं इहो हिकिड़ो कल्चर पैदा कयो। सो नो, दैट इज़ द रॉन्ग एनालिसिस, दैट्स द रॉन्ग वे टू लुक एट इट। हा, ज़रूरु आहे त ॿई पासा ॾिसणु घुरिजनि तस्वीर जा, लेकिन जेके ॻाल्हियूं कॉन्स्टेंट आहिनि, रियलिटीज़ आहिनि, उहे ही आहिनि। वन ॿुधायां तव्हांखे, नंबर 1 त ॿिन्ही पहलवाननि हिक ॿिए जी ताक़त ॾिसी छॾी आहे। हाणे दुबारा जंग में सोचे बि कोन था सघनि, न अमेरिका सोचे सघे थो, न इज़राइल, न ईरान खे बि ख़्वाहिश आहे का त दुबारा जंग शुरू करे। नंबर 1। नंबर 2, पूरी दुनिया इन जंग जी मुखालिफ़त कई आहे। अॼु बि पाकिस्तान जे सां गॾु बीठा आहिनि यूरोप खां वठी जापान खां वठी चाइना खां वठी अफ्रीकन कंट्रीज़। त अमन थियणु घुरिजे। जंग ही गैर कानूनी, गैर अख़लाक़ी हुई ऐं डिस्ट्रक्टिव हुई। इन ई करे
जो है ना सिर्फ 40 ॾींहनि में पूरी दुनिया जो जेको मईशत तबाह बर्बादी तरफ़ पहुची वई आहे। कम से कम 5 खां 8 साल लॻी वेंदा इन सॼी नुक़सान खे, ट्रिलियंस ऑफ डॉलर जो नुक़सान थियो आहे। सो ऐं वरी उन जे बरक्स जॾहिं होप नज़र आई आहे अमन जी, त चवनि था हिकिड़े ॾींहं में S&P जेका स्टॉक एक्सचेंज कोई 3 ट्रिलियन जो उनखे फ़ाइदो थियो आहे। So, you know, the world is interconnected. You can't say कि ईरान में लड़ाई पई थिए, नहीं करे, nothing will happen to other regions of the world. No way. It's so interconnected. It's a global world. केर उनखे एक्सेप्ट करे थो नथो करे, बट ऑलरेडी जेके आहिनि से जेका सप्लाई चेन आहे सो पूरी दुनिया में आहे। असां चाहे फोन वठूं या असां पंहिंजो को पेन वठूं या को कप वठूं, सासर वठूं, या there is some part which comes from some other place. ॿी कंहिं दुनिया मां अचे थी। उन लाइ ज़रूरी आहे त इहो कनेक्शन रहे, ये कम्युनिकेशन जो सिस्टम रहनि। बट आई एम प्रीटी होपफुल। मां चाहे हुजे नेगेटिव माण्हुनि जो, पर मुंहिंजो आई एम एटलीस्ट आई बिलोंग टू द पॉज़िटिव कैम्प ऑफ द एनालिस्ट एंड ऑफ हिस्ट्री। नज़र थो अचे पियो तारीख़ जे हिसाब सां त हाणे ही दोबारा वरी जंग तरफ़ न वेंदा, कम से कम अचण वारे कुझु महीननि में, साल में न वेंदा। उन खां पोइ कुझु कोन थो थी सघिजे छा डायनेमिक्स थी। अच्छा बलोच साहब, इहो मां पाण तव्हां वारे पासे ॾे आहियां त जेके कामयाबी जा चांसिस आहिनि उहे तमामु घणा आहिनि। हिकु त ॿई दुरियूं इस्लामाबाद आहियूं, इहो वॾो ब्रेक थ्रू आहे। ऐं वरी 1 to 1 हिन वक़्तु ॻाल्हियूं बि हलनि पियूं त कामयाबी जा चांसिस जेके तजिया निगार आहिनि, मां ख़ुदि जेको आहे पाण बि इन ॻाल्हि ते एग्री आहियां त कामयाबी जा चांसिस वधीक आहिनि ऐं ॻाल्हियूं नाकाम थियण जूं चांसिस तमामु घटि आहिनि। ऐं ॿियो छा था सम्झो, हीअ जेके ॻाल्हियूं ज़ाहिर आहे हिकिड़े ॾींहं में, 2 ॾींहंनि में, 3 ॾींहंनि में, हफ़्ते में त कोन थींदियूं। कंप्लीट जंगबंदी चवनि पिया त उन में वाध थी सघे थी। जी ॾिसो, जंगबंदी खे एक्सटेंड करणो पवंदो। 2 हफ़्ता हुआ फॉर द नेगोशिएशन टू टेक प्लेस। ऐं इहे नेगोशिएशन हिकिड़ो प्रोसेस आहे, इवेंट न आहे। हिन में उहे बेसिक उसूल जेके आहिनि से तय थींदा त कहिड़े उसूलनि ते असांखे अॻिते वधिणो आहे। जेके एग्रीमेंट थी सघनि था उहे कंदा, छाकाणि जो हिक ॿिए खे छाकाणि जो ट्रस्ट वॾो मसइलो आहे। ट्रस्ट, लैक ऑफ ट्रस्ट आहे ॿिन्ही पार्टीज़ में। सो उन ट्रस्ट खे बरक़रार रखणु ॾाढो ज़रूरी आहे, या बहाल करणु ज़रूरी आहे, ऐं पोइ उनखे बरक़रार रखणु ज़रूरी आहे। सो उहो ट्रस्ट बिल्डिंग जेके मेजर्स आहिनि से गॾिजी एग्री कंदा आहिनि वक़्तु जेको आहे। सो जेकॾहिं इस्लामाबाद डिक्लेरेशन जी मां ॾिसां थो त उन में उहे प्रपोज़ल ॿिन्ही तरफ़ां जेके ट्रस्ट खे बहाल कनि उहे थींदा। वो जेके सब्सटेंटिव इशूज़ आहिनि जंहिंमें ऑलमोस्ट एग्रीमेंट आहे। न्यूक्लियर जी ॻाल्हि थो करे अमेरिका ऑलरेडी ईरान चई चुको आहे, ऑलरेडी JCPOA असां वटि लिखियल पियो आहे, वेरिफिकेशन थी आहे, ऐं ईरान वाज़ह कयो त असां कॾहिं जंग में असां कॾहिं बि न्यूक्लियर वेपन न ठाहींदासीं। उन हालात में मां ख़ुदि सम्झां त को इशू असांखे अचणु घुरिजे त को एग्रीमेंट न थींदो या सम इशू। नाउ आई हैव टू गो, इट्स बीन अ लॉन्ग डे फॉर मी सो मच सर। वॾी महिरबानी तव्हांजी। वॾी महिरबानी बलोच साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। हिन वक़्तु नाज़रीन ही जेको ट्रांसमिशन आहे स्पेशल उनजो सिलसिलो जारी रहंदो। इस्लामाबाद में हिन वक़्तु जेके ॻाल्हियूं आहिनि उहे हिन वक़्तु जारी आहिनि। ॿई धुरियूं जेके आहिनि हिन वक़्तु उहे हिक मेज़ ते वेठल आहिनि ऐं सॼी पाकिस्तान समेत सॼी दुनिया खे हिन वक़्तु इहा पुरुमीद आहे त को वॾो ब्रेक थ्रू थींदो। ऐं हिन वक़्तु मीडिया बि जेकी पाकिस्तान समेत इंटरनेशनल मीडिया आहे उहा हिन घड़ी जो इंतज़ारु करे रही आहे ऐं उनखे प्रेस ब्रीफिंग बि ॾिनी वेंदी। हिन वक़्तु कन्वेंशन जेको हाल आहे इस्लामाबाद जो, उते बि सॼी मीडिया खे जेको आहे उते हिन वक़्तु घुरायो वियो आहे। मीडिया इंतज़ारु करे पई त कहिड़ो जेको ऐलान थींदो। सॼी दुनिया जेको आहे उहा पुरुमीद इहा आहे त ॿई दुरियूं हिन वक़्तु ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेठियूं आहिनि ऐं 70% चांसिस इहे आहिनि त ॻाल्हियूं कामयाबु थींदियूं। जंगबंदी में जेको आहे हिकिड़े मुद्दे में वाध थींदी ऐं ॻाल्हियुनि जो जेको दौरु आहे उहो डिघो थींदो। हिन वक़्तु जेके मेजर पॉइंट्स आहिनि उन्हनि ते बि ॿिन्ही दुरियुनि जेको एग्री कयो आहे। बसि ईरान खां जेको शर्त लॻाए पियो उन ते एटम बम ठाहिण तां, एटमी टेक्नोलॉजी जेका आहे यूरेनियम इनरिचमेंट, त उन तां विड्रॉ करणु घुरिजे ईरान खे। ऐं इहो बि रिपोर्ट थिए पियो त ईरान उन ते एग्री कयो आहे। मिज़ाइल टेक्नोलॉजी जेकी ईरान जी आहे उन ते हिन वक़्तु उहो डिस्कस इहो थिए पियो त हुन तां विड्रॉ हिन वक़्तु हुन ते डेडलॉक आहे। ईरान शुरू में इहे मुतालबा रखिया त लिबनान खे बि जेको आहे जंगबंदी में शामिलु कयो वञे। अॼु जेको सॼी मीडिया, इंटरनेशनल मीडिया खे बि असां ॾिठोसीं त जेके गुज़िरियल ॾींहुं हमला थिया लिबनान ते, उन जी भेट में
तमामु घटि हमला थिया आहिनि रिपोर्ट जेके मीडिया करे पई। इन खां अलावा ईरान इहो मुतालबो कयो त हिन वक़्तु जेके ईरान जा पैसा शाह ईरान जे तौर खां वठी बिलियंस ऑफ डॉलर्स वेस्ट जे बैंक अकाउंट्स में पिया आहिनि, मुंजमद कया विया आहिनि, उहे बहाल करे फौरी तौर ते ईरान जे अकाउंट में मुंतकिल कया वञनि। जेको ईरान जो वफ़द आहे उन में बि जेकी उनजी सरकारी बैंक आहे उन जे प्रेसिडेंट खे बि हिन वक़्तु इन वफ़द में शामिल आहे। त लॻे इहो थो त जेके ॻाल्हियूं ॿ जेके मुख्य शर्त रखिया ईरान, उन जा ॿ मुख्य शर्त इहे लिबनान में जंगबंदी ऐं पैसा जेके आहिनि उहे मुंतकिल कया वञनि ईरान जे अकाउंट में। मूंखे इहो जेको अंदाज़ो लॻे पियो जेके दिफ़ाई ऐं सफ़ारती जेके परॾेही पॉलिसी मैटर्स ते गहरी नज़र रखनि पिया, उन्हनि जो इहो चवणु आहे त को उन में जेके आहिनि उहो को वॾो ब्रेक थ्रू थियो आहे जंहिंजो इंतज़ारु आहे ऐं जेको बयानु जारी कयो वेंदो गॾियल उनजो इंतज़ारु आहे सॼी मीडिया खे। हीअ स्पेशल ट्रांसमिशन जेकी आहे अमुन ॻाल्हियूं उन में पंहिंजे मेज़बान वहीद राजपर खे ॾींदा इजाज़त। शॉर्ट ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर वरी हाज़िर थींदासीं।